अस्सलाम वालेकुम प्यारा भाउ दोस्त अज़ीज़ो सभिनी खे असांजी गुज़ारिश आहे त मां ज़ात जो सोलंगी नालो मुंहिंजो अमीर हमज़ो आहे। कुझु संगत वारा हिते असां सां गॾु वेठा आहिनि, उन्हनि जो हुकुम आहे त असांखे हिकिड़ी कहाणी खणी ॿुधा। साईं असां कहाणी पेश था कयूं। कहाणी आहे साईं अकबर बादशाह जी। सो साईं बादशाहनि जो बादशाह अलाह हुआ, पर ज़माने जो बादशाह हो जंहिंजो नालो हुयो अकबर बादशाह। केवल असां अर्ज़ु कयूं था त उन अकबर बादशाह खे 2 ज़ालूं हुयूं, 2 घर वारियूं हुयसि, पर औलाद कोन थींदो हुअसि। अकबर बादशाह दिलि में सोचियो मां हेॾो वॾो बादशाह आहियां, न को धीउ जो औलाद आहे न को पुट जो औलाद आहे। अहिड़े हिसाब सां किन अलाह जे प्यारनि बाननि खां पुछियईं, बाबा मुंहिंजे हक़ में का दुआ घुरो त मूंखे को औलाद थिए। साईं अहिड़ो को अलाह जो प्यारो बानू बुज़ुर्ग हिनखे मिलियो। उन चयसि तूं बादशाह माण्हू आहीं, तूं 3 शादी कर। अकबर बादशाह छा कयो, साईं उन बुज़ुर्ग चवण करे घर वारनि खां मोकल वठी साईं हिन 3 शादी बि कई। साईं कुझु अरसो गुज़रियो, रब मुंहिंजे जो शान अलाह जो हुकुम न पियो थिए, मां हिनखे औलाद न पियो थिए। वरी अकबर बादशाह परेशान थी पियो। हर 3 ज़ाल बि परिणियुसि इन बुज़ुर्ग जे हुकुम सां, पर अञा मूंखे औलाद न थियो। वरी उन बुज़ुर्ग वटि वियो चई सरकार मूं तव्हांखे अर्ज़ु कयो हो, तव्हां मूंखे इजाज़त ॾिनी त अदा 2 ज़ालूं ॿियूं बि अथई, तूं बादशाह माण्हू आहीं, 3 ज़ाल तूं परिणिज। मां 3 ज़ाल बि परिणियो आहियां, जंहिंखे 2-4 साल गुज़रिया आहिनि, पर मूंखे औलाद सरकार नथो थिए। वरी उन बुज़ुर्ग चयसि अदा बादशाह माण्हू आहीं, ऐं जेको आहे सो तूं ॿी 4थी शादी बि कर। साईं अकबर बादशाह उन बुज़ुर्ग जो चवण करे 4थी शादी बि कई। मालिक जो शान अहिड़ो गुज़रियो, वक़्तु गुज़रंदो रहियो, उन माईअ 4थीअ खे पेट थी वियो। साईं अकबर बादशाह खे आसिरो थी पियो, रब मुंहिंजा शुक्र अलहमदिल्ला, भला जे 4थी घरवारीअ में बि औलाद थियो त पीड़ थी पवंदी। साईं मुंहिंजे मालिक जो शान अहिड़ो थियो जो उन अकबर बादशाह पंहिंजो वक़्तु पंहिंजो गुज़ारींदो रहियो। उहा जेका माई उन अकबर बादशाह खे चयो त मियां ॻाल्हि ॿुध, तूं आहीं बादशाह माण्हू, सुबुह जो शौक़ु शिकार ते निकिरी थो वञी, अलाए किथे आवाम सां वज़ीरनि सां वञी थो गॾु घुमी, पार्टियुनि ते हलियो थो वञी, शहर घुमण थो वञी। मां औरत आहियां, सुभाणे जे मूंखे मां हथ पेर लहां त मुंहिंजो हिते केरु आहे। अकबर बादशाह चयसि मां तोखे अहिड़ो हिकिड़ो घंट ठाराए थो ॾियां, जॾहिं तोखे उहे ॾींहं अचनि सोढ़ा ऐं उहो घंट वॼाईंदीअं, काथे बि मां हूंदुसि, उन घंट जो परवाल मूंखे पवंदो, फौरन घोड़े ते चढ़ी मां तो वटि पहुची वेंदुसि। हाणे साईं उहो घंट जेको आहे अकबर बादशाह ने रखियो आहे घर में। कुदरत मुंहिंजे मालिक जी, उन शहज़ादीअ छोकिरीअ चयो त मूंखे अकबर बादशाह चयो त हीअ जॾहिं न घंट वॼाईंदे मां काथे बि हूंदुसि, तो वटि पुॼी वेंदुसि। अॼु आज़मतो हिन ॻाल्हि जो करे ॾिसां। उन छोकिरीअ शहज़ादीअ बिस्मिल्लाह करे उहो हथोड़ो खणी उन घंट खे जो ठका कढायो, वञी उन अकबर बादशाह जे कन ते उहा ॻाल्हि पई। उतां संगतियुनि साथियुनि खां अकबर बादशाह मोकिलाए घोड़े ते चढ़ी पियो। कलाक में या 2 कलाकनि में अचे ॻोठु पहुतो, राणीअ जे अॻियां हाज़िर थियो। राणी कर ख़बर, घंट वॼाएसि, पर मूं तुंहिंजो आज़मतो वरितो। चई ठीकु आहे, पर कॾहिं बि तूं इहो घंट वॼाईंदीअं त मां तो वटि हाज़िर थी वेंदुसि। वरी अकबर बादशाह सुबुह जो पंहिंजे साईं शोल शिकारनि सां हलियो वियो, दोस्तनि सां वज़ीरनि सां घुमण। इते माईअ खे जेको आहे हथ पेर पई लहे। माईअ घंट वॼायो,
अकबर बादशाह दिल में ख़्यालु कयो अॻ में बि ईअं घंटि वॼायो हुई। पोइ चए पई त मां तुंहिंजो आज़मु थो रहां, अलाह ख़ैरु कंदो, उहो ई सुभाणे जा ॿिए ॾींहुं ॻोठु पहुचंदुसि, अलाह हलंदासीं। अलाह ठीकु आहे। माईअ खे साईं हथ पेर हलण जो ख़्यालु वॾो थी वियो। यकदमि हिकिड़ी दाई घुरायनि। उहा दाई आई जंहिं चए राति हुजे, राति जी ऊंदाही राति हुजे, उन राति में उन शहज़ादीअ जे पेट में माईअ असीं 4 ॿार कढिया। 3 पुट हुजनि, हिकिड़ी न्याणी हुजे। 4 ॿार जो हिन खे ॼावा त साईं हो जेके 3 मायूं हुजनि ॿियूं, उन्हनि दिलि में सलाह कई त आदि हिकिड़ीअ ई माईअ मूं हिन खे 4 ॿार ॼावा आहिनि, सुभाणे घर जा मिल्कियत जा वारस इहे ई नंढड़ा थींदा, असां उते ई रहिजी वेंदासीं। उन्हनि साईं दाईअ खे बरगलाए ऐं दाईअ खे चयो त हाणे तूं हीअं कर, छा कयां, चई हे 4 ई ॿार जेको आहे सो हे तोखे 4 मट थियूं ॾियूं असां, 4 मटनि में 4 ई ॿार बंदि करे दरिया में लोड़े छॾ, तोखे असां हेतिरो इनाम थी ॾियूं। साईं दाईअ खे जो मिसाल 5 लख मिलिया। दाईअ छा कयो, उहे नंढड़ा ॿार मटनि में विझंदी, मटनि जा ॿूठ ॿधंदी ऐं दरिया में साईं लोड़े छॾिया 4 ई ॿार। सुबुह थियो, दाईअ छा कयो, साईं हिकिड़ी पोतड़ीअ में ठिकर भितर खणी रखी। साईं सुबुह थी वियो, माईअ हिन पुछो त मुंहिंजे पेट मूं तो ॿचिड़ा ॼणाया, उहे काॾे विया? माईअ खे चई तुंहिंजे पेट मूं ॿचिड़ा कोन निकिता, तुंहिंजे पेट मूं हे ठिकर भितर निकिता। साईं सुबुह थियो, अकबर बादशाह बि घर पहुची वियो। अकबर बादशाह चयो दाईअ खां पुछी कर ख़बर, राति मुंहिंजे ज़ाल खे तो पंहिंजो वियम करायो ऐं ॿचिड़ा कढियई, जेको आहे सो उहो कहिड़ा ॿचा निकिता, हिकिड़ो हो या 2 हा, उहा ॻाल्हि त कर। दाईअ छा कयो, साईं उहे अङर भितर जेके रुमाल में ॿधल आहे अचे अकबर बादशाह अॻियां रखी। चई ॿियो कुझु कोन, बाक़ी तुंहिंजे माईअ तुंहिंजे पेट में जो तुंहिंजी माईअ जेका ज़ाल अथई उनजे पेट में हे अङर भितर निकिता। साईं अकबर बादशाह खे तमामु गुस्सो आयो ऐं हुननि 3 जेके मायूं हुजनि अकबर बादशाह जे घर वारियूं, उन्हनि चयोसि हीअ त का ॾाइण अलाए छा जेका वठी घर में विहारी अथई, ऐं हिन जे पेट मूं ॾिसी थो अङर भितर निकिता आहिनि, सभ खां भलो आहे हिन खे माराए छॾ, सुभाणे अॻिते हली हीअ अलाए छा कंदी। अकबर बादशाह जो हिन ॻाल्हि ते यकीन थी वियो। साईं सुबुह थियो, अकबर बादशाह कासाई घुराया। कासाई मैदान में अचे हा, कासाइनि खे हुकुम थियो त हाणे हीअ मुंहिंजी ज़ाल अथव, हीअ वठी बर बैगान में जंगल में साईं कंहिं जंगल जे पासे हिन जूं 2 अखियूं अचे मूंखे हले हले वञी कंहिं जंगल में उन माईअ खे विहारे कासाई तूं माईअ खे वठी आहे त मुंहिंजी ज़ाल खे कुही ऐं उते पूरे छॾिजो ऐं इन जूं 2 अखियूं कढियूं अचिजो। माईअ चइण लॻा जे तव्हांखे इहो हुकुम आहे, अलाह जे तरफ़ खां जे मुंहिंजो अहिड़ो मौत आहे त मूंखे इहा ॻाल्हि क़बूल आहे, मां तव्हांजे अॻियां वेठी आहियां, तव्हां मूंखे मारे सघो था। साईं कासाइनि खे वॾो रहम अचे। कासाइनि दिलि में सोचियो, कासाइनि खे मथे ते हथ रखी चइनि अदी भेण तोखे असां नथा मारे सघूं, छो जो असांखे बि भेण माउ आहे। हिन ॻाल्हि कंदे कंदे वेठा हुजनि, छो न पासे मूं अचे हिकिड़ो हरणु गुज़रियो। कासाईअ बिस्मिल्लाह करे कातु खणी ठका जो कढायो त साईं उहो हरणु किरी पियो। हुन छा कयो, हुननि कासाइनि उन हरण जूं 2 अखियूं कढी ऐं माईअ खे चयनि बाबा हाणे तोखे इजाज़त आहे, जाॾां जी आहीं ताॾे वञ, पर हे मुल्क तोखे छॾिणो पवंदो। माईअ चयो अदा मां हे मुल्क छॾींदुसि, तव्हांखे शाबत आहे जो मुंहिंजी सिरई दान मूंखे ॾिनी अथव। चई हा असां तोखे सिरई दान ॾिनी, असांजे हरण जूं 2 अखियूं कढी वञी अकबर बादशाह खे ॾींदासीं।
साईं कुही करे उन हरण खे ॿई अखियूं कढी ऐं जेको आहे माईअ खे हिननि छॾे ॾिनो, मथे ते हथु रखी चयनि तूं असांजी भेणी, वञी अकबर बादशाह खे अखियूं ॾींदासीं त साईं असां मारे माईअ खे कुही पूरे अखियूं ॿई कढी आया। हाणे माई हिननि खां मोकिलाए ऐं कंहिं ॾखण पासे ॾे खणी तरफ़ ते पंधिड़ो खणी रखियईं। हाणे माई हिननि खां हली वई। कारसाई ॿई ॼणा सुबुह ते सलाम वालेकुम अचे कयनि अकबर बादशाह वटि। अकबर बादशाह चयो आहे ॾियो हवालु। चइसि हवालु खेर जो, तुंहिंजो हुकुम थियो, असां तुंहिंजी ज़ाल खे कुही उन जाइ ते पूरे छॾियो, हे अखियूं ॿई कढी आया। अकबर बादशाह चयो ॾाढो सुठो थियो, हाणे अखियूं जेके आहिनि ॿई खणी वञी कंहिं ढेर ते उछलाए छॾियो। साईं मुंहिंजा कासाइनि छा कयो, उहे अखियूं खणी ॿई कंहिं ढेर ते उछलाए छॾियनि। अकबर बादशाह पंहिंजे टिनी घर वारनि सां वक़्तु गॾु ख़ुशि गुज़ारींदो पियो रहे। उन्हनि खे चयईं हाणे त तव्हां ख़ुशि हो, जो मूं हुनखे जेका चओ पिया त ॾाइण आहे उहा मूं माराए छॾी। हुननि घर वारनि चयो ॾाढो सुठो थियो, जंहिंजे पेट मूं ठिकर ऐं भितर निकिता अकबर बादशाह इहा माण्हू न हुई, इहा का ॾाइण हुई, ऐं शुकुरु थियो जो तो महल में जान छॾाई। साईं छॾ अकबर बादशाह खे, छॾ अकबर बादशाह जी ज़ाल खे, उहा बि ज़िंदह रही, उहा बि तव्हांजी मंज़िलूं माणींदे कंहिं मुल्क में वञी उते रही किथे पंहिंजो टाइम पास पई करे। वठि साईं उन ॿारनि खे, जेके 4 ॿार चइनि मटनि में दरिया में लुढ़ंदा रहिया। लुढ़ंदे लुढ़ंदे हिकु अहिड़ी जाइ ते अचे पहुता जो साईं हिकिड़ो धोबी पियो कपिड़ा धोए। उहो धोबी खणी ॾिसे त सुभान अल्लाह 4 मट आहिनि दरिया में लुढ़ंदा था अचनि, पर सफ़ा नवां आहिनि। यार छो न इहे मट खणी ऐं मां पंहिंजे घर वेंदुसि, इन्हनि में पाइणी विझंदुसि, इहो थधो थींदो, अॼु असां सॼी आकहि पीअंदासीं। साईं इन लालच में धोबी उन दरिया में लही पियो। चइनि मटनि खे छिके किनारे में आंदई त साईं उन मटनि जा बूथ ढकण समेत ॿधा पिया हुजनि। बूथड़ा जो खोलींदो वञे, छा ॾिसे सुभान अल्लाह, माण्हू जा ॿचिड़ा मट में हिकिड़े में पिया आहिनि, ॿिए में बि पियो आहे। 3 पुटड़ा आहिनि, चौथी साईं न्याणी आहे। साईं धोबी वॾे अजब में चयो ए मुंहिंजा मालिक साईं, हिकिड़ा औलाद लाइ सिकनि पिया, हिकिड़नि जो औलाद दरिया में लुढ़ंदो थो वञे। साईं धोबीअ बिस्मिल्लाह करे उहे 4 ॿार झोलड़ीअ में खणी ऐं वठी भॻो घर। वञी ज़ाल हिनजी वेठी हुजे खट ते, वञी ज़ाल खे सलाम वराई त माईअ पुछियसि कर ख़बर इन झोलीअ में छा आई। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, ऐं अलाह जा लख अहसान थी विया जो न असांखे धीउ जो औलाद हो न पुट जो। अॼु मूंखे रब पाक 4 ॿचिड़ा ॾिना आहिनि। ॾिस कहिड़ा सुहिणा नंढड़ा गुलाब जा गुल आहिनि 4 ॿार। हाणे हिननि खे तूं निपा। हाणे जेको आहे हिननि 4 ॿारनि खे तूं तात, अलाह कंदो वॾा थींदा, तोखे अमर कोठींदा, मूंखे अबो कोठींदा। असां ॾाढो इन ॻाल्हि में वक़्त में ख़ुशि गुज़ारींदासीं। ऐं चवंदा आहिनि साईं पंहिंजे पेट ॼणे खां जेको नेपाज हूंदो आहे उहो वधीक मिठो हूंदो आहे। साईं माईअ बिस्मिल्लाह करे 2 हथ अखियुनि ते रखी ऐं उन्हनि ॿचिड़नि जी पालना कई। साईं रब मुंहिंजे जो शान अहिड़ो थियो, अॼु नंढा सुभाणे वॾा, जा त साईं 5 साल गुज़रिया, ॿारड़ा अचे उहो 3 पुट बि जवान थिया। उहा नंढड़ी किकरी जेका न्याणी हुजे साईं, उहा बि अचे जवान थी। हाणे राति जो धोबी उन्हनि सां पंहिंजे बचनि सां वेठो कचहरी करे, ईअं पियो कचहरी करे, उहा माई बि ईअं कचहरी पई करे, ॼण त हिन जा के बिल्कुलु पेट जा बचा आहिनि, को साईं फ़र्क़ु न हुजे। हिकिड़े ॾींहुं कचहरीअ कंदे कंदे उन धोबीअ उन्हनि पंहिंजे पुटनि खे चयो हाणे साईं सम्झ धोबीअ जा बचा छा। बचनि खे चई अबा हाणे ॻाल्हि ॿुधो। चई अबा कहिड़ी। साईं उन धोबीअ पंहिंजे पुटनि खे वसियत कई त अबा जेकॾहिं मुंहिंजो साहु परवार थी वञे पोइ मूंखे कंहिं
ज़मीन में सामीअ में दफ़नाए सुरहो करे पोइ यार तव्हां खां मां त हलियो वेंदुसि अॻे जहान में पोइ तव्हां हीअं कजो जो मुंहिंजे तुर्बत जी मिटी खणी ऐं कंहिं ज़मीन में वञी छटींदव त पोइ साईं ॾाढो गुल गुलज़ार बाग़ थींदो क़िस्म क़िस्म जा फ्रूट झलींदो पोइ तव्हांजो पुटु गुज़र सफ़र पियो थींदो। हिननि साईं पंहिंजे पीउ जी वसियत दिलि में रखी कुझु टाइम थियो रब मुंहिंजे जो शान अहिड़ो थियो जो उहो हिननि जो पीउ जेको हो सो साईं हुनजो साहु परवाज़ थी वियो। हिननि ॾाढो रोई पंहिंजे पीउ खे दफ़नाए कंहिं सामीअ में ॾाढो सुरहो करे ऐं अचे माउ सां मिलिया अमर असांजो पीउ गुज़ारे वियो ऐं जेको आहे सो हाणे शुक्र अल्हम्दुलिल्लाह भला जीअं अलाह जो हुकुम हो। साईं हाणे हे चारा चुप करे वेही रहिया त माउ हिननि खे चयो अबा इहो पीउ हुयव त कमाए ईंदो पंज लटा कपिड़ा धोई ईंदो धोबी हो चाढ़ो वक़्तु पियो सुठो गुज़रंदो अलाह मालिका रब असांखे कोन छॾींदो पर हाणे तव्हां बि टे पुट आहियो का मज़ूरी मड़ी कंदव त वक़्तु सुठो पियो गुज़रंदो। हिननि चयो मां रखो अलाह ते अलाह वॾो बादशाह हुआ कंहिंखे बुख ते कोन विहारींदो आहे। सुबुह थियो साईं हिननि टिनी भाइरनि छा कयो पंहिंजी माउ खां मोकिलाए अमां बाबो असांखे वसियत करे वियो त मुंहिंजे बुठीअ जी मिटी खणी ऐं कंहिं ज़मीन जे टुकड़े ते तव्हां छटींदव त बाग़ थींदो। अमर हिननि खे चयो अबा बिस्मिल्लाह अहिड़ी त पोइ उहा ॻाल्हि का ॿी भली कान्हे का असांखे पंहिंजी शी थी पवंदी बाग़ थींदो असां पंहिंजो गुज़र सफ़र पिया उतां कंदासीं। साईं बिस्मिल्लाह करे हिननि झोली भरे उन मिटीअ जी ऐं कंहिं ज़मीन जे टुकड़े में उहा मिटी जो छटनि ॾींहं ॿिनि खां पोइ 5 ॾींहंनि खां पोइ उहो बाग़ फुटो जा त साईं 6 महीने 12 महीने खां पोइ बाग़ वञी क़िस्म क़िस्म जा फ्रूट झलिया। हाणे तो मूं सभु कंहिं पाड़ेवारनि ॿुधो के साईं खाइण अचनि साईं इहे छोकिरा पंहिंजे माउ सां ॾाढो हिननि जो वक़्तु सुठो पतो गुज़रे बाग़ बि हिननि जो साओ थी वियो हिननि जो तमामु ख़ुशहाल वक़्तु गुज़रे पियो। साईं हाणे छॾ हिननि खे वठ अकबर जे बादशाह जूं जेके 3 ज़ालूं पोते हूं हाणे वठ त उन्हनि जी सलाह कहिड़ी आहे। साईं उन्हनि माइनि पाण में सलाह कई त असां त हिन दाईअ खे चयो हो त इन्हनि खे लोढ़े मारे छॾिजां पर हाणे हू जेके आहिनि सो जहिड़ा हूंदा किथे सो इहे सुभाणे को न को फॾो या फ़साद थींदो उन दाईअ खे हिननि माइनि घुरायो। साईं उहा दाई अचे वई दाईअ खे चयनि तूं कहिड़ी बि हालत में वञ हिननि जा पोयूं पेर खणंदी मंज़िलूं माणींदी वञी किथे ॾिस त हे जे जहिड़ा हुजनि त हिननि खे वरी बि तूं किथे माराए छॾिजांइ। साईं दाई उतां भले ॿेड़े ते चढ़ी पई हकलींदे पुछाऊं कंदे कंदे जहां त अचे उते पहुती उन धोबीअ वटि हिननि खे ॾसु मिलियो दाईअ खे त हिन धोबीअ खे औलाद कोन हूंदो पोइ दरिया मूं हिकिड़ा 4 ॿार हथायासीं जंहिं ताते निपाए जवान कया हुआ उहे अञा ताईं धोबीअ वटि रहिया पिया आहिनि। साईं हिन माईअ खे दिलि सां ॻाल्हि लॻी त इहे ॿार उहे जेके मूं लोढ़िया हुआ। साईं उते लही पई ॿेड़े तां वञी उन धोबीअ जे घर वटि सलाम वालेकुम कई चई सलाम वालेकुम जे मालेकुम सलाम अरे अबा मां हिकिड़ी रन ज़ाल आहियां रुलियल आहियां मूंखे इहा का ख़बर न आहे त मुंहिंजो मुल्क किथे आहे मां किथां रुली आई आहियां मूंखे पाण वटि रहायो। हिननि दिलि में सोचियो त अमर तूं भली असां वटि रह असांखे अमर त आहे ॿी बि पर हाणे जे तूं बि असां वटि रहंदीअ त तूं बि असांजी अमर ई। हीअ साईं उते रही पई थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ उन्हनि 3 छोकिरनि खे उन दाईअ सलाह ॾिनी अबा हाणे तव्हां जवान थी विया हो ऐं कहिड़ा न सुठा सुहिणा सेबता जवान हो तंहिंजे करे तव्हांखे मां शादी करायां। चई अमां पोइ असांजी शादी कराए त हाज़िरूं भली। चई अबा हाणे जेको आहे तव्हां मूं हिकिड़ो वञे हीउ रस्तो वठूं वञे
अॻिते वेंदो कंहिं मंज़िल ते त उते हिकिड़ी गुल फुल राणी वेठी आहे, उन खे वञी ऐं सॾु कंदो। उहा जीअं पोइते ईअं करे हुन निहारींदी त हू उहा गुल फुल राणी चवंदसि त तूं मुंहिंजो मुड़ुसु हुई। साईं उन गुल फुल राणीअ में एतिरो को इल्मु रखियलु हो जो उहो पोइते हीअं करे लोणू हणी ऐं उन ॾे निहारींदी त उहो उते चारो माना ख़ाक थी वेंदो ऐं मरी वेंदो, हाणे जहिड़ो ई न बचंदो। साईं हिकिड़ो भाउ बिस्मिल्लाह करे ऐं हिननि खां माइनि खां पंहिंजे भाइरनि खां मोकिलाए उते जो वञे ॾिसे सुभान अल्लाह बर बेगान में हिकु औरत वेठी आहे, पर परते मोड़ अथसि त हिन वञी सॾु कयसि, ओ गुल फुल राणी मां अकबर बादशाह जो पुटु आहियां ऐं तोसां मां शादी कंदुसि, थोरो मूं ॾे निहार। हुनजो बिस्मिल्लाह करे हिन करे जो निहारियईं त हुनजो दम परवाज़ थी वियो, फको वञी कयईं। उन छा कयो, राणीअ खॾ खणी उनखे उते पूरे थी। हाणे साईं इहो माराए पई हिननि खे उहा दाई जेका हिननि वटि मकर करे आई। वरी ॿिए खे चयईं अब हाणे तूं वञु, हाणे तुंहिंजो भाउ जेको वियो आहे उन बि शादी कई हूंदी उते, तूं बि वञी हे पेर खणी तूं बि वञी उते शादी कर। हकले साईं ॿियो भाउ बि निकिरी पियो, हकलींदे मंज़िलूं माणींदे वञी उन झंगल में पहुतो। ॾिसे सुभान अल्लाह हिकिड़ी ख़ूबसूरत औरत वेठी आहे, वञी सलाम वराईंसि, सलाम वालेकुम वालेकुम सलाम। ओ राणी मां अकबर बादशाह जो पुटु आहियां, थोरो मूं ॾे निहार। वरी जो हुन ॾे करे जो निहारियो त हुनजे निहारण मंझि अहिड़ो इल्मु रखियलु हो जो माण्हूअ खे हीअं निहारे त उनजो दम परवाज़ थी वञे। वरी उन ॿिए जो बि दम परवाज़ थी वियो साईं, उनखे बि खॾ खणी उन राणीअ पूरे चयसि। बाक़ी रहियो साईं उन्हनि जो हिकिड़ो आख़िरी भाउ नंढो, जंहिंजो हुजे पंहिंजो कमर ज़मान नालो बादशाह हुजे, उनजो नालो हुजे कमर ज़मान। उन खे साईं उन पोड़ीअ चयो अब हाणे तूं बि वञु। पोड़ी त हिननि खे हथ सां पई माराए। हाणे उहो जेको आहे सो निकिरी निकिरी हलंदे हलंदे मंज़िलूं माणींदे किथे का राति पइजियसि। उते जो राति पइजियसि त चाड़ो वेठो आहे हिन पंहिंजे सोचुनि में, यार मुंहिंजा भाइर अलाए किथे शादी कयनि, अलाए किथे पहुता, अलाए किथे मारिजी विया। इन्हनि सोचुनि में हुजे त हिन खे साईं सॾु थियो। ओ कमर ज़मान बादशाह त हिन सॾु ॾिनुसि त जी अबा छा खपई। तंहिं जंहिं ॻाल्हि जे पोयों तूं निकितो हुई उहा तमामु मंज़िल वॾी ॾुखी अथई ऐं उन जाइ ते तूं पहुचंदे तूं मारिजी वेंदे, कामयाबु न थींदे। वरी हे चुप करे वेही रहियो। वरी ॿियो दफ़ो हिनखे आवाज़ु आयो। पोइ हिन चयसि बाबा तूं कहिड़ी शइ जो जेकॾहिं तोखे मुंहिंजो एॾो हया थो थिए या क्यास थो थिए त पंहिंजो पाण तूं मूंखे ॾेखार। हुन चयसि हा मां पंहिंजो पाण तोखे ॾेखारियां थो। उहो जेॾीमहिल साईं हिन जे मथां आयो, अचे सलाम वराईंसि, उहो साईं हिकिड़ो ज़बरदस्त देह हुजे। जंहिं अचे हिनखे चयो ए कमर ज़मान बादशाह तुंहिंजा जेके ॿई भाइर विया शादी करणु उहे उते मारिजी विया। हाणे जे तूं वेंदे त तूं बि मारिजी वेंदे, पर हाणे तोसां बि मजबूरी आहे, छो जो तुंहिंजा भाइर आहिनि, तूं चवणी थो त मां उन जाइ ते वञा। हाणे उन जे करे मां मूंखे हन टे पुट, टई पुट मां तोखे ॼाण थो तुंहिंजा बॉडीगार्ड बनि, तुंहिंजा चौकीदार बनि। इनशा अल्लाह जेका तोखे मुश्किल ईंदी उहा मुश्किल मुंहिंजा पुट दूरि कंदा। नाना तुंहिंजी वॾी महिरबानी। अदा सुबुह थियो उहे हिन जा पुट टई देह जा वठी ऐं उन रवानू थियो। हकले हकले वञी उते पहुता त ॾिसनि बराबरि हिकु बर बेगान में हिकिड़ी ख़ूबसूरत छोकिरी वेठी आहे। साईं उन देह जे बचड़नि हिनखे चयो त ख़बरदार मतां हिन सां ॻाल्हाई, ॻाल्हाइजांइ न। जे ॻाल्हाईंदे त हूअ पोइ ते रुॻी निहारींदी
त तुंहिंजो दम परवार थींदो। तंहिंजे करे तूं न ॻाल्हाए, छो जो इहा जेका ख़ूबसूरत परी आहे, इन परीअ जो इल्मु जेको आहे हिकिड़ो थंभो बीठो हुजे, हिकिड़ो इल्मु उन थंभे में अथसि, ॿियो इल्मु अथसि साईं 9 लख हार रखियलु आहे उन में, टियों साईं हिकिड़ो विहाणो रखियलु आहे उन विहाणे में इल्मु अथसि। हाणे तूं इते ई वेठो हुज, असां हिकिड़ो थंभे में लिकी थो वेहे, हिकिड़ो 9 लख हार में लिकी वेहंदो, हिकिड़ो विहाणे हेठों ईंदो वेहे। पोइ तूं जेको आहे सो सॾु न कजां, सॾु असां कंदासीं। पोइ असां हिनखे कोन लभंदासीं, पोइ हिन जो इल्मु जेको आहे सो असां हेॾे होॾे कंदासीं, इल्मु हिन जो ख़तमु थी वेंदो, पोइ तूं हिन सां ॻाल्हाइजां। चई यार तव्हांजी वॾी महिरबानी, वारो कयो। साईं हिकिड़ो विहाणे हेठों वेही रहियो, हिकिड़ो 9 लख हार में घिड़ी वेही रहियो, हिकिड़ो वञी थंभे में वेही रहियो। हाणे साईं उन विहाणे वारे हिनखे आवाज़ु ॾिनो, ओ गुल फुल राणी, मां तुंहिंजो आशिक़ आहियां, थोरो मूं ॾे निहार। त हिनखे आवाज़ु आयो साईं विहाणे में। हिन विहाणे ॾिठो पर हिनखे का शइ ॾिसण में कोन आई। उथी जो शहज़ादे खणंदे उन विहाणे खे छिनी फाड़े कपां धपां हेॾे होॾे उछलाए फिटी खणी कयईं, का शइ हिनखे हथु कान आई, वरी अचे वेही रही। वरी 2 मिंट 5 मिंट गुज़रिया त हुन 9 लख हार वारे सॾु कयसि, ओ राणी मां तुंहिंजो आशिक़ आहियां, तमामु परे दूर खां पंधु आयो आहियां तो वटि, थोरो मूं ॾे निहार। त हिन ॾिठो त 9 लख जे हार मूं आवाज़ु थो अचे। हीअ राणी उथी पई, खणी उहो 9 लख हार उते ॾिठईं त आहे त केर बि कोन। हिन छा कयो, खणंदे उहो 9 लख हार छिनी मणियूं मणे खां अलॻि करे ऐं साईं उन झंगलनि में ऐं उन गंदरा में उहे मणिया उछलाए फिटी कयईं, का शइ हथु कान आयसि। ॿियो इल्मु हुजे उहो उन 9 लख हार में, उहो बि पूरो थी वियो। वरी 2-3 मिंट गुज़रिया त थंभे वारे ॻाल्हायसि, चई ओ गुल फुल राणी, चई मां हिन थंभे में वेठो आहियां, थोरो मूं ॾे निहार। ओॾे जो साईं इन करे निहारियईं त वरी बि हिनखे का शइ ॾिसण में कान आई। हिन छा कयो, खणंदे हिकिड़ो डंडो अचे उन थंभे खे वतईं, सफ़ा पुर्ज़ा पुर्ज़ा करे छॾियईं, उन थंभे खे भञी छॾियईं। जॾहिं साईं उहो थंभो ई भॼी वियो त हिन जो इल्मु जेको सभु ताक़त छॾे वियो। जॾहिं साईं 3 शयूं हेॾे होॾे थी वियूं त हुनखे हुकुम हो इन कमर ज़मान बादशाह खे त पोइ तूं ॻाल्हाइजांइ। पोइ जो साईं उन ॻाल्हायसि त अड़े गुल फुल राणी, मां कमर ज़मान बादशाह आहियां, अकबर बादशाह जो पुटु आहियां, मां तोसां शादी करणु चाहियां थो, थोरो मूं ॾे निहार। जेॾी महिल जो राणीअ साईं हुन ॾे निहारियो त हुनजो साहु परवाज़ न थियो, हुनजो इल्मु हुनखे असरु न पियो करे, कुझु बि न कयईं। तो राणी हुनखे ॾिसी ऐं चयईं, जवाना पुट मुबारक अथई, तो में अहिड़ी दाशत आहे ऐं एॾो तो में माना अकुल आहे ऐं एॾी तो में करामत आहे, जंहिं ॾे मां ॾिसंदी आहियां हीअं करे लोणू फेराए त उन्हनि जो दम परवाज़ थींदो आहे, मगर तुंहिंजो दम परवाज़ न थियो। हाणे मुंहिंजो इहो वाइदो आहे त जंहिंजो दम परवाज़ न थींदो उन सां मां शादी कंदुसि, बेशक मां तोसां शादी कंदुसि। साईं कमर ज़मान बादशाह चयसि, बिल्कुलु मां तोसां शादी करण लाइ तयारु आहियां, पर हिकिड़ो शर्त आहे। कहिड़ो? चई मूंखां अॻु में मुंहिंजा ॿ भाइर इन ई रस्ते सां निकितल आहिनि, इन ई शादीअ जी तलाश में आहे, तो वटि अचे पहुता। हाणे जेको आहे सो उहे भाइर मुंहिंजा पैदा कर, पोइ तोसां मां शादी करणु। चई हा, उहे तुंहिंजा भाइर बराबरि मूं वटि आहिनि, इल्म जे ज़ोर ते मूं उन्हनि खे मारे छॾियो आहे, उहे हिते पूरियल आहिनि, मां जादू हणां थी, उहे जहिड़ा तोखे मिलंदा। जेका परी हुजे उन जो जादू लाथो त उहो चारा ज़मीन मां ॿाहिरि निकिरी पिया,
कलमा भरे ॾिठनि सुभान अलाह त बणा असांजो भाउ आहे जंहिं अचे असांखे बचायो आहे। साईं भाकुरे पइजी विया उते उते साईं यकदमि उन राणीअ खे बि वतन उन परीअ खे बि। हाणे हे ॿ भाइर ऐं टे साईं हुनजा देह जा बचड़ा। हाणे हे 7 ई माण्हू वरी वापसि थिया आहिनि। वापसि थी सिधो आया हुन देह वटि। देह खे अचे नाना नाना करे पेरनि ते किरी पिया। चई यार तोखे नाना शाबस हुजे जो हिन तो मूंखे पंहिंजा पुट ॾिना, जेकॾहिं न त हीअ राणी मूंखे बि जज़ब करे छॾियईं। हाणे हिन राणीअ जो इल्मु पूरो थी वियो। हाणे इहा ज़ाल कयूं ऐं मां वठी थो वञा निकाह वञी ॻोठी थियुमि। हलो ॾाढो भलो थियो। अदा हाणे मुंहिंजा पुट मूंखे ॾे। हाणे तुंहिंजी क़िस्मत तोसां आहे। इहा राणी बि अथई इहे भाइर बि अथई। हाणे तूं वठी वञ। हाणे साईं उन्हनि खे वठी उन धोबीअ जे घर में पहुतो। भाइरुनि खे चई अदा इहा जेका औरत आई चई हा चई इन ॾिनो असांखे ॾसु, पर इन असांखे ॾसु न ॾिनो। इहा असांजे माण जे लाइ आई अलाए बि काथऊं। तो हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॿिन्ही भाइरुनि खे मारे चुकी, मां हिनखे न छॾींदुसि। साईं खणंदे तलवार उहा जेका दाई हुजे वेठी हुजे ठका जो तलवार कढाईंसि मुंडी परे वञी अथसि। साईं खणी मुंडी ऐं धड़ ॿई दरिया में लोड़े छॾी। हाणे साईं 3 भाइर हिकिड़ी भेण हिकिड़ी हुआ राणी ऐं ॿी माई जेका धोबीअ जी ज़ाल। हाणे इहे 6 माण्हू पाण में थी विया। हाणे हिननि दिलि में सलाह कई। हाणे हुन माईअ खे चयनि अमा असां त अलाए काथऊं लुड़ी आया हुआसीं, अचे तुंहिंजे हथ में पिया हुआसीं। हाणे छो न दरिया जो कपर ॾेई सभई हलूं था। मन न मन हली असां पंहिंजे मुल्क ते पहुचूं त तूं बि वक़्तु सुठो गुज़ारींदीअं, तूं बि असां सां गॾु ई। चया बा मां तव्हां सां गॾु आहियां जीअं तव्हांजी सलाह। हाणे दरिया जो कपर वठियूं अचनि पथा रातियूं रहंदा मंज़िलूं माणींदा। साईं कुदरत मुंहिंजे मालिक जी हिकिड़े ॾींहुं छा ॾिसनि हिकिड़ो बकरार वेठो आहे, ॿकरियुनि जो धणु अथसि, पर उन सां गॾु हिकिड़ी माई बि आहे। अदा हिननि वञी सलाम कयसि। अदा मालेकुम सलाम। अदा असां परदेसी आहियूं, ॾाढा पंध कया अथऊं, ॾाढियूं तकलीफ़ूं ॾिठियूं अथऊं। असां राति जा 4 पहर तो वटि रहंदासीं। अदा मुंहिंजे अखियुनि ते साईं राति जा 4 पहर रही पिया। पर साईं बकरार वटि वॾो खणी बाहि जो मच ॿारनि कचहरी वेठा कनि। पर उहा जेका बकरार वटि माई वेठी उन खे वेठा ॾिसनि। उन बकरार जे माईअ पुछनि अबा तव्हां मूंखे चिताए चिताए था ॾिसो, छा ॻाल्हि आहे, शकिया हो छा? चए न अमां शकिया तो में कोन्हूं, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त असां तोखे चऊं त चऊं बि छा? चए अबा जेको चवणो अथव सो तव्हां चओ, या ॿुधायो त उन ॻाल्हि खे मां ॾिसां सोचां वीचारियां त छा आहे। नेठि हिननि चयो अमड़ असां हिकिड़े बादशाह जा पुट आहियूं। पोइ उन बादशाह खे असांजे पीउ खे 4 ज़ालूं। पोइ असांजी जेका अमड़ हुई, पोइ हीअ जेका मुंहिंजी भेण थी ॾिसी चई हा बा हे जेके 3 असां भाइर आहियूं, असां हिकिड़ी राति अमड़ जे पेटऊं पैदा थिया। पोइ असांखे दाईअ दरिया में मटनि में विझी लोड़े छॾियो। असां कंहिं धोबीअ वटि वञी पालियासीं। हाणे उहो उते वक़्तु गुज़ारे ऐं पंहिंजो मंज़िलूं काटे हाणे असां पोइते था वञूं पिया। हाणे इहा असांखे ख़बर न आहे त असांजो पीउ माउ किथे आहिनि। माईअ खे दिलि सां धकु लॻो। माईअ चयो हल भाणा पुट ॿचा त मुंहिंजा। माईअ चवनि अबा हाणे ॻाल्हि इहा आहे असां बि त कंहिं ज़माने खां रहियल आहियूं, पर हाणे असां बि चऊं था हिन बर बेगान में सिर्फ़ु असांजो घरु आहे, असां बि तव्हां सां गॾु था हलूं। हाणे उहो बकरार बि उहा माई बि धणु ॿकरियुनि जो हाणे सभिनी खे खणी
वठियूं कतारियूं दरिया जो कपड़ ॾियूं। हलंदे हलंदे अचे उते लॾो लाथनि जिथे अकबर बादशाह जो ॻोठु। उते लॾो लाथनि त हिन वटि दुनिया दौलत जाम हुई, ॿकरियुनि जो वधाणो, कुझु खपाए, कुझु दुनिया दौलत बि हुयनि। हिननि पंहिंजा बंगला माड़ियूं ठाराया ऐं जेको आहे सो नंढे भाउ खे चई अदा हिन ॻोठ जो बादशाह हुआ अकबर बादशाह, उन खे दावत ॾेई आवई। नंढो भाउ जो वियो सो वञी अकबर बादशाह खे दावत ॾेई आयो। हाणे हिननि खे इहा ख़बर न भई रही त हीउ अकबर बादशाह उहो आहे जेको असांजो पीउ आहे। पर अदा तूं दावत ॾेई अचीस वञी, पोइ बादशाह असां वटि दावत खाए, अदा बादशाह सां बि दुआ सलाम ज़रूरी करणी आहे। अदा उहो नंढो भाउ जो भॻो वञी अकबर बादशाह वटि पहुतो, अकबर बादशाह खे दावत ॾेई आयो। पर दावत जो कंहिं चयनि जेका बकरार वटि माई रहे पई, उन चयनि त तव्हां अकबर बादशाह खे दावत ॾेई अचो। साईं उहो अकबर बादशाह दावत में चयो, जहिड़ो हिननि जो हाल हो तहिड़ो हाज़िर कयनि। ॾाढियूं अकबर बादशाह खे ख़िदमतूं कयनि। हाणे अकबर बादशाह सुबुह जो हिननि खां मोकिलाए पियो, अदा हाणे मां वञा थो पंहिंजे ॻोठु, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो, पर यार मुंहिंजी बि तव्हांखे दावत आहे। सुभाणे राति तव्हांखे मुंहिंजी बि दावत आहे, टिनी भाइरुनि खे ऐं हिन बकरार खे बि दावत आहे। चइसि हाज़िर असां ईंदासीं। अकबर बादशाह हिननि खे दावत ॾियूं ऐं हलियो वियो। हिननि पोयों पंहिंजी माउ खां पुछियो, अमा तो जो चयो त अकबर बादशाह खे दावत ॾेई अचो, असां ॾेई आयासीं, हाणे असांखे उहो बि दावत ॾेई वियो आहे। चए अबा तव्हां दावत ते भली वञिजो, पर हाणे हीअं कयो, को काठ हथु करे कंहिं ड्रखण वटि वञो। पोइ उन ड्रखण खे चयो त अबा असांखे 3 घोड़ा ठाहे ॾे, नंढड़ा 3 घोड़ा ठाहे ॾे काठ जा। पोइ घोड़ा ठाराए, अबा पोइ तव्हां हिते अचिजो, पोइ वरी वधीक अॻिते सलाह तव्हांखे मां ॾींदसि। चई अबा ठीकु आहे। हे को काठ जो टुकड़ो खणी कंहिं ड्रखण वटि विया। अदा ड्रखण सलाम वालेकुम, अदा मालेकुम सलाम, अदा असांजो अर्ज़ु इहो आहे त हिन काठ मूं असांखे नंढड़ा 3 घोड़ा ठाहे ॾे, पंहिंजी मज़ूरी तोखे ॾींदासीं जेतिरी बि तूं चवंदे। चई अदा हाज़िर। ड्रखण छा कयो, सुबुह खां वठी करे साईं शाम ताईं हिननि खे भला सुहिणा तोहफ़े जहिड़ा 3 घोड़ा ठाहे ॾिननि। 3 घोड़ा खणी आया, अचे माउ खे ॾेखारण, अमा ॾिस ड्रखण जे घोड़ा ठाहे ॾिना आहिनि। चई अबा वाह जा तव्हांखे ठाहे ॾिना अथनि, पर हाणे तव्हां राति जो जॾहिं दावत ते वञो। चई हा। जॾहिं जो न उते वञो त बादशाह तव्हांजे अॻियां खाधा पीता रखंदो, पोइ तव्हां घोड़ा कढी खीसनि मूं ऐं घोड़नि खे चइजो अड़े काठ जा घोड़ा मानी खाओ। पोइ काठ जा घोड़ा न को मानी खाईंदा न को छा, पर तव्हां ईअं कजो। पोइ अकबर बादशाह तव्हां पुछंदो। पोइ जॾहिं न अकबर बादशाह तव्हां पुछे अड़ा काठ जे घोड़नि बि कॾहिं खाधो खाधो या मानी खाधी। पोइ जॾहिं तव्हांखे ईअं चवे त पोइ तव्हां हुनखे ईअं चइजो त साईं जे काठ जे घोड़नि मानी या चांहि या चांवर न पुलाव न खाधो आहे या न खाईंदा आहिनि, त साईं तूं असांखे इहो ॿुधाए त कॾहिं औरत ठिकर भिटर ॼाया। पोइ ॾिसूं त बादशाह तव्हांखे छा थो ॾे। हुन माईअ त सुञातो न इहो मुंहिंजो मुड़ुसु आहे अकबर बादशाह इहो। अदा हे जो उते विया, खाधो शुरू थी वियो। हिननि घोड़ा कढी उन खाधे मथां रखिया, अड़े काठ जा घोड़ा खाधो खाओ। अकबर बादशाह वेठो ॾिसे। अकबर बादशाह हिननि खे चयो अबा काठ जा घोड़ा जेके आहिनि सो ही कीअं खाईंदा ताम, ताम त तव्हांजे लाइ आंदा आहिनि, तव्हां खाओ न। चई न साईं काठ जा घोड़ा खाईंदा। चइबा काठ जा घोड़ा कॾहिं बि न खाईंदा। हिननि चयो साईं काठ जा घोड़ा न खाईंदा
त असांखे तूं इहो ॿुधाए त कॾहिं औरत ठिकर भितर ॼणिया। अकबर बादशाह जो इहो गुफ़्तो ॿुधो त अकबर बादशाह खे धकु लॻी वियो त टेई पुट मुंहिंजा ई आहिनि। त हिन चयो त बाबा बिल्कुलु तव्हांजी सही ॻाल्हि आहे, कॾहिं औरत ठिकर भितर न ॼणिया। चई साईं उहे जेका तुंहिंजी औरत ठिकर भितर ॼणिया जंहिं दाईअ तोखे ॾसियो ऐं जेके 3 ज़ालूं तुंहिंजूं उहे पई चवनि त ठिकर भितर ॼणिया आहिनि, उहे ठिकर भितर न, उहे उन माईअ जा पुट असां ऐं असां सां गॾु पंहिंजी भेण बि आहे, चौथी ई भेण। ॾाढो भाकुर पइजी विया। अकबर बादशाह खणी हिननि खे भाकुर विधा, हल बणा जा पुट मूंसां कई माइनि फेरी। हिननि खे भाकुर खणी विधई, चई अबा तव्हांजी माउ, चई उहा बि असां सां गॾु आहे। साईं घुराइनि उन माईअ खे बि। अकबर बादशाह ॾिठो त बराबरि हीअ मुंहिंजी ज़ाल आहे, तव्हां मुंहिंजा बेशक पुट रहो, हीअ मुंहिंजी धीउ आहे। वठी साईं सभिनी खे पंहिंजे घर में विहारियईं, उन्हनि खे तलाक ॾेई छॾियईं, कढी छॾियईं घर मां।